जी नाज़रीन, टाउन कमेटी खानपुर में मुलाज़िम इतिहाद पारां एक यूनियन जो आगाज़ किया वियो। इन सिलसिले में खानपुर टाउन के समूरन मुलाज़िमन की एक अहम गॾिजाणी थी गुज़री, जंहिंमें समूरन मुलाज़िमन एक प्लेटफॉर्म ते गॾिजी बीहण जो वचन कयो, जॾहिं त मुलाज़िमन की अक्सरियत राय सां टाउन कमेटी खानपुर की एक 6 रुकनी कमेटी पिण मुक़रर कई वई, जंहिंमें पीर मोहम्मद अतीक, पीर अब्दुल कवी सरहंदी, आसिफ अली जतोई, अनवर अली समो, अतीक अहमद जोखियो ऐं सैनेटरी वर्कर इदरीस खे मेंबर तौर चूंडियो वियो। इन मौक़े ते कमेटी वर्करनि खां पाक किताब ते हलफ़ पिणु खणायो वियो ऐं टाउन कमेटी सां मुलाज़िमनि सां कुल्हो कुल्हे में मिलाए हलंदा रहंदासीं अहिड़े ख़्यालनि जो इज़हार पिणु कयो वियो आहे। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो जुस्तजू न्यूज़ ऐं असांजे फेसबुक पेज जुस्तजू न्यूज़ खे लाइक करणु न विसारींदा।